नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अवांखे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त बिलावल भुट्टो ज़रदारी जी MQM खे सिंध हुकूमत में शामिल थियण जी आछ करे छॾी आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन मुत्तहिदा PTI हुकूमत खे छॾे PP सां इत्तेहाद करे बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त MQM वटि जेतिरियूं वफ़ाक़ में वज़ारतूं आहिनि सिंध में ॾियण लाइ तयार आहियूं। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त वफ़ाक़ खां पंहिंजो हिसो खसणो पवंदो, PP सिंध जे हिसे ते ठा न कंदासीं। वफ़ाक़ जी गैस बाबति पॉलिसी गैर आईनी आहे, सूबे जो अवाम गैस खां महरूम है। नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अवांखे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त बिलावल भुट्टो ज़रदारी जी MQM खे सिंध हुकूमत में शामिल थियण जी आछ करे छॾी आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन मुत्तहिदा PTI हुकूमत खे छॾे PP सां इत्तेहाद करे बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त MQM वटि जेतिरियूं वफ़ाक़ में वज़ारतूं आहिनि सिंध में ॾियण लाइ तयार आहियूं। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त वफ़ाक़ खां पंहिंजो हिसो खसणो पवंदो, PP सिंध जे हिसे ते ठा न कंदासीं। वफ़ाक़ जी गैस बाबति पॉलिसी गैर आईनी आहे, सूबे जो अवाम गैस खां महरूम है।